मामा कुछ भी हुजे आ, पर बाबा साईं खे ईअं न करणु घुरिबो। त पोइ छा करणु घुरिजे असां? रोज़ रोज़ जे हिन ताननि ऐं झगड़नि मां तंग थी ईअं कयई। मम्मा, नंढा वॾा झगड़ा कंहिं घर में नाहिनि थींदा, तव्हां ई ॿुधायो। हिन जो मतिलबु इहो त नाहे त फौरन कंहिंखे तलाक ॾेई छॾे। बाबा साईं सोफिया जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। तोखे वॾो अहसासु थिए पियो न सोफिया जो, पंहिंजी सॻी माउ खां वधीक तोखे हुन सोफिया जो अहसासु, ईअं न? मम्मा, मां कॾहिं चयो आहे त सोफिया मूंखे तव्हां खां वधीक अज़ीज़ आहे, पर अहिड़ी तरह कंहिंजी ज़िंदगी बर्बाद करणु का सुठी ॻाल्हि आहे? तव्हां ई ॿुधायो। मुंहिंजे मथां पहाड़ बणिजी आई ऐं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾियईं। इन में अदी सूफिया जो कहिड़ो कसूर आहे? रिश्तो त घर वारनि करायो हुयो न। त पोइ हाणे बर्दाश्त कर न। अहिड़ियुनि शादियुनि में त ईअं ई थींदो आहे। ज़मींदार हुआ, जागीरूं हुयूं उन्हनि वटि, पैसो हो उन्हनि वटि, ॿियो कुझु छा न हो ॿुधाए? शादी कराइनि हा त ॾिसी वाइसी शादी कराइनि हा, पंहिंजे पीउ जे उमिरि वारे इंसान सां त शादी न कराइनि हा। मम्मा, इहो त बाबा साईं खे सोचणु घुरिबो हो न। हाणे घर घर जो ख्वारी थींदी, हुनजो छा थींदो? हुनखे हिन ख्वारी जी परवाह ई न आहे। जेकॾहिं परवाह हुजे था न त मुंहिंजे मथां पहाड़ खणी न अचे। हाणे त पहाड़ अची वई न, हाणे त ख़ुशि थियो। हा, मां ख़ुशि आहियां, छो न ख़ुशि थींदसि? हा, पर तूं छो थी तरफ़दारी करी हुनजी? तुंहिंजी सॻी मां आहे छा उहा? ॿुधाए। बाबा साईं जी ज़ाल हुई मम्मा, ऐं ॿई रिश्ता हुया मुंहिंजा हुन सां। वो मुंहिंजे मथां पहाड़ हुई, हिकिड़ो वॾो अज़ाब हुई मुंहिंजे मथां। ठीकु आहे मम्मा, गुलाबो खे सॾु कयो त ॿिए गाॾी में रखंदा। गुलाबो, ओ गुलाबो। अम्मा, चङो तूं ईअं कर, 2 ग्राम मानी जा त खाई वञे। न मम्मा, मूंखे बुख न आहे। त हैदराबाद जो सफ़र ई केतिरो आहे? 1 कलाक जो त जल्दी वञी पहुचंदी। पापा, 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 सोनी, पापा काथे आहे? अम्मा, बाबा साईं त हाणे काॾे ॿाहिरि निकिरी वियो आहे। काथे? ॿाहिरि औताक में? न अम्मा, इहो खानूअ खे घुराई, शायदि शहर ॾे ॿाहिरि निकिरी विया आहिनि। अच्छा, छोरी, तूं काॾे थी रुलंदी वती? वञ वञ, वॾी साइण जा कपिड़ा खणी अच। वञ न तो थी न तो खल लाइ छॾींदई। हाणे थी अचां मुड़।
साईं वॾो ज़ुल्म कयो। पापा खे रोकियो न। अमा केरु रोकियांसि? कंहिंखे कहिड़ी ख़बर? त साईं कावड़ में अची 3 भितर ॾींदसि। सूफिया साइण जो एतिरो कसूर कोन, बसि एतिरो आहे त साईं खे हेॾां होॾां वञण खां ऐं राति जो घर देरि अचण खां रोकींदी हुई। बेचारी कम त अहिड़ो कयो थी जो असांजो नक कटराए छॾ। बाबा हाणे ग़लती बि त इंसान खां ई थींदी आहे न। अदा पोइ बि इंसान खे सोची सम्झी फ़ैसिलो करणु घुरिजे। सब किथे आहिनि? अदी ख़ुशी दे अदा मुरादिन किथे आहिनि? साइण सभु अंदरि आहिनि। कमरे में अचो अचो अंदरि अचो। खुर्शीद चाय पानी जो तो बंदोबस्त कर। अदी नाज़ो आई है। हा हा छो न, भाॼई खे हाथ पटण ॾे, मां तेसी तयारी करे थी वठां। अदी तबीयत कीअं आहे तव्हांजी? अदा शुक्र है खुदा। रैस दिलनवाज़ ख़ान कीअं आहे? ख़ुशि लॻो पियो आहे न उहो बि? हा अदा सभु ठीकु आहे। अदा तव्हां सॾायो मूंखे, अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो तव्हां रईस दिलनवाज़ सां न बल्कि मूंसां करणु था चाहियो? अदी रईस सां बि कंदासीं, पर रईस खां पहिरीं असीं तोसां ॻाल्हाइणु चाहियूं था। अदी यामीन ख़ान जेको कमु कयो आहे न, उनजो असांखे सभिनि खे ॾुख आहे। मूंखे त चवंदे बि शर्म महसूस थी रही। हा अदा असांखे ख़बर ई, हाणे असांजी इहा बदनामी घर घर में थींदी। न न अदी न, अञा ॻाल्हि हथां वई न आहे। छा मतिलबु? अञा बि का गुंजाइश रहे थी छा? अदी हू ॾाढो शर्मिंदो आहे ऐं हिकु भेरो तोसां ऐं सूफिया सां मिलण थो चाहे। तोबा तोबा कयो अदा, कहिड़ी ॻाल्हि पिया कयो? तलाक खां पोइ मां पंहिंजी धीअ खे यामीन ख़ान सां मिलण ॾींदसि ऐं न ई सूफिया हुन सां मिलंदी। अदी हू सफ़ाई ॾियण थो चाहे, कुझु ॻाल्हि करणु थो चाहे तव्हां सां, कुझु ॻाल्हाइणु चाहे थो तव्हां सां। न अदा न, हुनखे जेको कुझु बि चवणो आहे अची रही सके चवे। रईस दिलनवाज़ ख़ान खां ॾाढो ॾुजे थो
पहिरां तोसां ॻाल्हाइणु चाहे थो। न अदा न, यामीन ख़ान मुंहिंजी धीअ जी ज़िंदगी तबाह की, ख़ुदा उनजी ज़िंदगी तबाह कंदो। वाह अदा वाह, इन तरह तव्हां मूंखे घुरायो। मां हिन मनोज जी शिकिल बि नथी ॾिसण चाहियां। मूंखे माफ़ कर अम्मा, अम्मा मूंखे माफ़ कर, माफ़ी ॾे। अम्मा मूंखे माफ़ कर, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, मूंखे हिकिड़ो मौक़ो त ॾे घटि में घटि। ख़ुदा ई माफ़ कंदई, मां केरु थींदी आहियां तोखे माफ़ करण वारी? अम्मा अम्मा मुंहिंजी पूरी ॻाल्हि त ॿुधो घटि में। ना ई ॿुधणी आहे मूंखे तुंहिंजी काई का। अदीब, अदी तो वे त सही। इहो छा कयो ख़ुशी तूं? जेकॾहिं यामीन अदा मुराद जो भाणे जो आहे त सूफ़िया तुंहिंजी सॻी भाइटी आहे, तुंहिंजी सॻी भाउ जी धीअ। भाॼई, असां सभु इहो ई था चाहियूं त ख़ानदान में विथियूं न पवनि त सुठो आहे। उहा त पइजी चुकी आहे। धोखे सां घुरायो तव्हां मूंखे। मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध अम्मा, मूंखे मौक़ो त ॾियो हिकिड़ो घटि में घटि। हाँ अदीब, ॿ मिंट वेहो त सही, 2 मिंट। उहे बि फ़ैसिलो तव्हांजे हथ में आहे। वेहो अदीब। तव्हां संजीदगीअ सां सोचो। यामीन ख़ान सूफ़िया खां उमिरि में 22 साल वॾो आहे। तव्हां इन रिश्ते लाइ कीअं था राज़ी थियो? पोइ छा थिए पियो, माण्हू 60-70 सालनि जी उमिरि में शादी कंदा आहिनि, बल्कि 4-4 शादियूं कंदा आहिनि। पर छो तव्हां ईअं छो था कयो? छा असांजी धीअ लूली लंगड़ी आहे या उनजी उमिरि पई वञे? अलाह जो ॾिनो असां वटि सभु कुझु आहे, पोइ ईअं छो था कयो? मुंहिंजी कहिड़ी यामीन ख़ान जी मिल्कियत नज़र आहे? असां पंहिंजी धीउ खे एतिरो ॾींदासीं जो यामीन ख़ान वटि बि न हूंदो। मूंखे ख़बर आहे तूं अॻे ई शादीशुदा आहे ऐं हीउ ॿी शादी थो करे, पर हुनजो पुटु अपाज आहे ऐं हुनखे वरियनि खां वठी पुट जो औलाद कोन थियो आहे। जी मिल्कियत केरु संभालींदो? इन्हीअ करे मां पंहिंजी धीउ जी शादी करायां थो त मुंहिंजी धीउ हुनजे घर में वञे ऐं को औलाद थी पवेसि। अलाए सूफ़िया जी मर्ज़ी छा आहे? कमाल थी करे, छोकिरी खां को पुछबो आहे छा? तोखां कंहिं मर्ज़ी पंहिंजी पुछी हुई? मां परायनि में त पंहिंजी धीउ जी शादी कराईंदुसि कोन। यामीन ख़ान वरी पंहिंजो आहे ऐं मां हिकु नेक कमु करणु चाहियां थो, सवाब जो कमु थींदो।
छा ॻाल्हि आहे मां सभु ठीकु त आहे ख़ैर आहे हे तव्हांजे हथ में छा आहे ही वठ पढ़ी ॾिस फुफड़ हिन जे लाइ तव्हांखे घुरायो हुयो हे कूड़ो फतवा आहे ख़बर न आहे यामीन खान किथां वठी आयो आहे हा हू पाण बि हुयो हुते छा तव्हांजो बि सां ॻाल्हि थी आहे हा थी आहे मूंखे अम्मा मूंखे पूरी ॻाल्हि ॿुधाए कंहिं चयो आहे छा छा थियो आहे मूंखे अदा मुराद घुरायो ऐं यामीन पहिरीं हुते मौजूदु हो ऐं हुननि पाण में कुझु ॻाल्हायो ज़ाहिरी ॻाल्हि आहे छो न थी हूंदनि ॻाल्हि ख़ुर्शीद 2 मिंटनि खां पोइ कमरे खां ॿाहिरि निकिरी वई ऐं अदा मुराद तुंहिंजे मसइले ते ॻाल्हाइणु शुरू कयो अञा ॻाल्हि हली पई त यामीन मथां अची अचण सां ई मुंहिंजे पेरनि ते किरी पियो ऐं मूंखे चयईं मूंखे माफ़ु कर मूंखां ग़लती थी वई आहे मां सूफ़िया सां ॾाढो प्यारु कंदो आहियां अम्मा इहो कूड़ा इहो सभु कूड़ा सॼो नाटक थो करे वॾो नाटकी आहे मां उनखे सुञाणा न सूफ़िया ॿुध आहिस्ता ॻाल्हाए छा थियो पोइ थोरी देरि खां पोइ ख़ुर्शीद बि अची वई ऐं ॿई ज़ाल मुड़ुस मूंखे सम्झाइण लॻा ज़ाहिरी ॻाल्हि आहे पपी बि उनजी तरफ़दारी कंदी हूंदी न न सम्झाइनि पिया मूंखे ॻाल्हि त उहा ई थी न मां इंसान खां ग़लती थी वेंदी आहे सूफ़िया आईंदा ईअं न कंदो अदा मुराद इन जी ज़मानत खई आहे मां तोखे चयो न आईंदा ईअं कोन थींदो कुझु बि तलाक थी वई अलहदगी बि थी वई ऐं आईंदा जो ज़िम्मो बि खणनि था ऐं हुन मूंखे इहो काग़ज़ बि ॾिनो आहे ऐं फ़तवा बि वठी आया आहिनि ख़बर न आहे इन तरीक़े सां तलाक जाइज़ आहे या न तूं नवाब साहब खे इहो ॾेखार तलाक थी न आहे अम्मा तूं हुन ते एतबार करे आई आहे न या तोखे मूं ते एतबार न आहे पर शरई मोहम्मदी त आहे न जेकॾहिं इहो सही आहे त असांजी इज़त बि रहिजी वेंदी एतिरो छा पियो सोची मामा तव्हां पाण वञो आहे त सुठो हुयो न थी सघे थो रईस दिलि नवाज़ मञी बि वञे हा तूं रईस दिल नवाज़ खे कोन थो सुञाण कंहिं बि ॻाल्हि ते उन जी सुई अटके पई न पोइ तिर बराबरि बि हेॾां खां होॾे न थी थो आख़िर हुजे धीअ जो मामलो आहे मुंहिंजो ईअं मुंहुं खणी वञणु मुनासिब नथो लॻे बहितर आहे त अॻु में हुनजी ज़ाल हुन सां ॻाल्हि हूअं बि हू मज़हबी ऐं दीनदार माण्हू आहे हर मसइले ते क़ुरान ऐं सुन्नत जी ॻाल्हि ई कंदो आहे असांजी मैडमनि खे ईअं मञीदो किथे त बहितर थियो जो तूं फतवा खणी आहे तूं फिकर न कर अला भली कंदो असां वेठा आहियूं न
इहो असांजो मसलक न आहे। मां इन फतवा खे नथो मञा। फतवा फाड़ण खां पहिरीं कंहिंखां पुछी त वठो हा। छा मां तोखे चाहिल थो लॻ? तूं मुंहिंजे पुछण बिना ओॾे छो आहे? खुर्शीद तव्हांजी भेण आहे, उनजे घर वञण लाइ तव्हांजी इजाज़त जी ज़रूरत आहे। हा बिल्कुलु। राय खुर्शीद खे पुछां त ॿई ज़ाल मुड़ुस कहिड़ी टिकसास था कनि। हेलो हलो खुर्शीद, भाणे तोखे सॾायो आहे। के छा अदा सां तव्हांजी ॻाल्हि थी? मञियो हुन? न, हुन त फतवा वारो कागज़ ई फाड़े छॾियो। फतवा फाड़े छॾी? छो? हुन आख़िर चयो छा? चयईं त असांजो इहो मसलक न आहे ऐं तोखे सॾायो अथसि। तूं थोरी देरि लाइ जल्दी अची वञ। मां अचां? मूं ते ख़बर पई कई छा? न न, बसि तूं थोरी देरि लाइ अची वञ। ठीकु आहे भाॼी, मां सुबुह जो ईंदसि। छा थियो? कंहिंजी फोन हुई? हाणे अदा जे सवालनि जा केरु जवाब ॾींदो? मां पुछां पियो कंहिंजी फोन हुई, पूरी ॻाल्हि त ॿुधाए। हॼे नाज़ो जो फोन चई पे त अदा फतवा वारो कागर ई फाड़े छॾियो आहे ऐं मूंखे पियो घुराए। हाणे अदा सम्झंदो त ही सभु कुझु मुंहिंजे मशवरे सां थियो आहे। त पोइ छा थियो? कहिड़ो ॾोह कयो तूं? असां सभु ख़ानदान जी बहितरी लाइ त सोचूं पिया। जॾहिं उहो बि सम्झे न। तूं सुबुह जो वञ त सही, ॾिसो चए छा। हर गुल में पहली खुशबू हुआ बेहिसाब, पर मूंखे प्यारो लॻंदो कारो गुलाब, कारो गुलाब। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।